रहमान रहीम। जीअं त जनाब SSP साहब ऐं जनाब असांजे DIG साहब जन जे सख़्तु हुकुम हकामनि ते निकितल हूं ऐं असां हितां जे माण्हुनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त पंहिंजो ज़मानतूं कराइनि, पंहिंजो या असां वटि पेश थियनि ऐं पेश न थींदा, ज़मानतूं न कराईंदा, पेश न थींदा त वधीक तकलीफ़ ईंदनि ऐं वधीक जेको आहे नुक़सानु थींदुनि पंहिंजो असां इहो चवणु चाहियूं था त पंहिंजो मुंहुं ॾियनि। सर जेके माण्हू उन सपोर्ट कनि था, जेके क्रिमिनल माण्हू सपोर्ट कनि था, उन कहिड़ो मैसेज आहे तव्हांजो? क्रिमिनल माण्हुनि जी कोई बि सपोर्ट न करे, जेको सपोर्ट कंदो उन जे ख़िलाफ़ बि कानूनी कार्रवाई कई वेंदी। हीअ जेको अॼु तव्हां रेड कयो आहे, जेको आहे त जेको स्वांजड़ो बाज़ार पीर बरी जे इलाइक़े में ॾुआरनि जे ख़िलाफ़ रेड कयो आहे, छा का तव्हांखे हाणे गिरफ़्तारी अमल में आई आहे? फ़िलहाल त काई न आई आहे गिरफ़्तारी अमल में, भई असांजी कोशिशि जारी आहे, इंशाअल्लाह अल्लाह कंदो, उमेदु आहे गिरफ़्तारियूं थींदियूं, कामयाबु थींदासीं।